जय झूलेलाल। न्याणी नाहे निमाणी वरिष्ठ नाट्य निर्देशक श्री अशोक बुलाणी के निर्देशन में तहां ॾिठो। इहो नाटक इंदौर के वरिष्ठ लेखक श्री अमर गोपलाणी साहब लिखियो हुयो। असां भाग्यशाली आहियूं कि अॼु असांजे विच में श्री अमर गोपलाणी साहब भी मौजूद आहिनि। मां उन्हनि के मंच ते सादर आमंत्रित करे रहियो आहियां। उन्हनि के सम्मानित करण लाइ मां श्री विशंबर राजदेव जी ऐं श्री जयपाल सचदेव साहब के आमंत्रित करे रहियो आहियां कि श्री अमर गोपलाणी साहब के शाल मोमेंटो ॾेई सम्मानित कंदा। दोस्तों, लिखियल नाटक बेजान हूंदो आहे। जॾहिं उनखे कलाकार डायरेक्टर स्टेज ते आणी था त उनजी जान पवंदी आहे। हिन नाटक जी कामयाबीअ लाइ मां अशोक बुलाणी साहब खे धन्यवाद हुजां ऐं मां चाहियां थो त उन्हनि जो सम्मान कयो वञे। श्री विशंबर राजदेव और श्री जयपाल सचदेव अॼु जे हिन नाटक के लेखक श्री अमर गोपलाणी जो सम्मानित करे रहिया आहिनि। धन्यवाद। पत्रकारन में कुछ सम्मान रहल हो। श्री नरेश वासवाणी, उन्हनि के सम्मान के लिए मां श्री प्रेम सावलाणी और श्री इंद्रनाथाणी के अर्ज करे रहियो आहियां कि मंच ते अची करे श्री नरेश वासवाणी के सम्मानित कंदा। श्री आनंद सब्दानी, श्री रवि कुकरेजा जी भी मंच ते अचण कष्ट कंदा। भा जगदीश शावानी भी मेहरबानी करे मंच ते ईंदा ऐं उन्हनि जो भी सम्मान कयो वेंदो। असांजे विच में अहमदाबाद जा वरिष्ठ नाट्य निर्देशक जिन्हनि जो ड्रामो अगे अखंड संसार में भोपाल में थी चुको आहे, श्री हिंदू अखबार जा श्री राम गुनानी असांजे विच में आहिनि। मां उन्हनि खे मंच ते आमंत्रित करे रहियो आहियां। उन्हनि खे सम्मानित करण लाइ श्री तुलसी नैनवाणी साहब ऐं श्री नानक राम दादलाणी साहब मंच ते ईंदा। धन्यवाद। स्वागत लाइ इन स्वागत से ये महसूस तो थे जनरली जॾहिं महिल रिटायरमेंट थींदो आहे त शाल पाए करे उन सम्मान कबो आहे। मूंखे लगे तो कि मां अगर आयो आहियां त ईअं त न आहे कि मुंहिंजो रिटायरमेंट जी शुरुआत हुजे। वो इंतजार कयो थोड़ो, अखबार में छपजंदी ख़बर कि तव्हां रिटायर थिया आहियो कि प्रमोशन थियो आहे। श्री विशाल दरियाणी जी, अच्छा, ये वरिष्ठ असांजा अहमदाबाद में आयल आहिनि। राम गुनानी साहब जो सम्मानित कंदा। सावनानी साहब जो थियो, राम गुनानी साहब दोस्तों, साथियों, वक्त ॾाढो घटि आहे ऐं मुंहिंजे दिलि में हिकिड़ी तमन्ना आई जेके हाज़ुर आहे सेमिनार में। मूं ज़िंदगी में सवे सेमिनार अटेंड कया आहिनि, ॾिठा आहिनि, बहिरो वरितो आहे, पर हिते जेको 2 ॾींहंनि खां मां डिसिप्लिन प्लानिंग लॻभॻि सेमिनार ईअं थींदा आहिनि, वञूं पेपर पढ़ंदा, केतिरा अध खां वधीक सरकारी भाड़ा मिलंदा, अध खां वधीक घुमण फिरण हलिया वेंदा, बाक़ी 10, 20, 25, 30 ॼणा वेही करे के झूठा खाईंदा, के ईअं कंदा। ही हक़ीक़त ॿुधायां मां घणा सेमिनार टेका, सभु जी ॻाल्हि नथो कयां, पर घणा सेमिनार। अॼु जेको मूं सेमिनार ॾिठो, ज्ञान के मां अॻु में ई सुञाणा। असां हिते भोपाल में नाटक ॾेई विया आहियूं। उन खां सवाइ बि ड्रामा फेस्टिवल बि ज्ञान लालवाणीअ अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा जो फेस्टिवल कयो, जंहिंमें 5 नाटक पेश थिया। मुंहिंजे दिलि जी तमन्ना आई, हित असांजो सम्मान था कनि, ॿियनि जो सम्मान था कनि। सचुपचु सम्मान जे लाइक़ु ई अथव, हक़ीक़त में सम्मान जे लाइक़ु ई अथव।
धन्यवाद तव्हांजो। अखंड सिंधु संसार जॾहिं मूं वटि अख़बार ईंदी आहे मां सॼी अख़बार पढ़ंदो आहियां। सॼो MP जो वधि में वधि बाक़ी सॼे हिंदुस्तान जो अहवालु मूंखे मिली वेंदो आहे हिन जे अख़बार में। इन लाइ सचपच मुंहिंजे दिलि जी तमन्ना हुई त मां हिन जो सम्मान कयां ऐं सभई ज़ोरदार ताड़ियुनि सां हिन जो सम्मान कजो। हा, इहा ॻाल्हि बराबरि आहे, इहा हक़ीक़त आहे भई मुंहिंजे स्टेज ते मुंहिंजो सम्मान, इहा ई ॻाल्हि आहे, इहा ई हक़ीक़त आहे। इन जो अहमदाबाद में बि सम्मान ज़रूरु कंदासीं असां, पर मुंहिंजी तमन्ना न रहाए सघियुसि मां जंहिं जो सम्मान ज़रूरु हिते कंदा। ऐं ॿी ॻाल्हि हिकिड़ी ॿुधायांव, ख़ुशीअ जी ॻाल्हि, अॼु बाय द वे कुदरती अॼु हिन जो जनम ॾींहुं बि अथव, ज़ोरदार। हा, उहो ई थो चवां, जनम ॾींहुं बि अथव त हिन जो सम्मान मां चाहींदुसि त मां पंहिंजे हथनि सां कयां। मुंहिंजो प्यारो बिल्कुलु ईश्वर जामनानी हिन मित्र सां बि मुंहिंजो मां सम्झां थो 40-45 साल थिया हूंदा। जॾहिं जवान हो असां इंडोर में नाटक खणी वेंदा हुआसीं, हिकु नाटक जा 2 शो रखंदा 2 ॾींहंनि में, ऐं हीउ उहो कमु कंदो हो। ऐं अॼु ॾींहं ताईं पैसे वारो आहे, सेठ आहे, नामियारो माण्हू आहे, इहा ख़बर हुई। पॉलिटिशियन बि आहे, इहा बि ख़बर हुई। पर पॉलिटिशियन ऐं सभिनी ॻाल्हियूं हूंदे मां चवंदो आहियां ही बहुगुणी शख़्सियत आहे हिन में। अॼु पेपर जॾहिं पढ़ियईं न, मूं चई त साहित्यकारनि खां बि अॻिते लंघी वियो। पेपर पढ़ियूं, ॿिए जो पेपर, हिन लाइ ज़ोरदार ताड़ियूं। ही जुज़्बो अथव। दादा जामनानी साहब जेके सिंधु भवन ट्रस्ट जा फाउंडर बि आहिनि, असां सिंधु भवन जा अध्यक्ष ऐं ट्रस्टी बि हिते उपस्थित आहिनि, उहे बि महिरबानी करे मंच ते ईंदा त दादा ईश्वर जामनानी जो सम्मान कंदासीं। श्री विशंबर राजदेव जी, श्री जयपाल सचदी, श्री तुलसी नैनवाणी साहब ऐं ॿिया बि ट्रस्टी, मोहन लालवाणी जी, श्याम चंदाणी। हा त हाणे ट्रस्टी सभु आहियो था हुनखे भाई मुंहिंजो इम्तिहान वॾो भुली वेंदा आहियूं कॾहिं कॾहिं। धन्यवाद। किशोर कोडनानी, दादा दीपक कोडनानी जा सुपात्र। दीपक कोडवाणी, किशोर प्लीज़ आहे न? हा हा, हिन लाइ ज़ोरदार ताड़ी वॼायो। हिन जो पिता साहिब न सिर्फ़ु अहमदाबाद सां त हुनजो गहरो नातो हुयो ई, पर जेके अख़बार हलाईंदा सालनि खां वठी, शकुंतला जंहिंमें असां सिखंदा हुआसीं, असांजे नाटकनि जा फ़ोटो अचनि, उन्हनि जा फ़ोटा छापे करे कलाकार खे उत्साहित करणु। ऐं शकुंतला पहिरियों नंबर अख़बार हूंदी। अॼु ॾींहं ताईं अहिड़ी अख़बार फिल्मी न निकिती आहे, जैसी न्यूज़ एजेंसी शायदि इहा हिनखे ध्यानु, कल्याण में एजेंसी हूंदी, उते कापियूं वेंदियूं। मूंखे जेतिरो ध्यानु आहे उन ज़माने में 1500 कापियूं त मूंखे यादि आहिनि, वधीक बि हूंदियूं। ऐं मूंखे ख़बर कान्हे किशोर नानकाणी एतिरो गुणी आहे। अॼु जॾहिं मूं हिनखे सेमिनार में ॿुधो ऐं जेतिरो नॉलेज आहे हिनखे, ऐं सचपच मूंखे घणो कुझु सिखण जो मिलियो, घणी नयूं ॻाल्हियूं मिलियूं। मां सचपच ऋणी आहियां। दीपक कोडवाणी साहिब त असां ते महिर हूंदी हुई, असांजे हर नाटक घुराए करे, ऐं सिंधी समाज जा घणा सम्मेलन बि उन्हनि ते कया। मां चाहींदुसि अहिड़े दिलबर यार जो न भई कंहिं चई मूंखे वञिणो आहे, मां न यार ईअं न कजांइ यार, मुंहिंजी दरमान रहिजी वेंदो। ज़ोरदार ताड़ियूं। हीउ सिंध जो शान अथव ऐं ॾाढो हिमत वारो आहे। मूं त ईअं ॿुधो आहे गवर्नमेंट सां बि लड़ंदो आहे अन्याय लाइ। नंबर 1 इंडोर खे वठाए ॾियण वारो, वेरी नाइस। वाह 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 वाह। अॼु तव्हां सभिनी जी ख़ुशी सां गॾु मूंखे हिकु वॾी ख़ुशी आहे कि अॼु खां 25-26 साल अॻु में जेके साथी मूं जोड़िया, उहे साथी अॼु हिन जोत खे अॻिते खणी हलिया आहिनि। भाउ ज्ञान लालवानी उन वक़्तु मूंखां बि नंढो ॿारु हो ऐं स्कूटर ते इंदौर सम्मेलन में आयो। ॿियो जंहिं भाउ खे हाणे सॾु था करनि, अशोक मनवानी,
इहो सागर में पढ़ण वारो हिकिड़ो स्टूडेंट हो ऐं अख़बार जी ताक़त हिकु लाइन मां तव्हांखे ॿुधाईंदुमि कि मुंहिंजे पिता साहिब जे गुज़ारे वञण खां पोइ मूंखे महसूसु थियो कि मूंखे समाज में बि कमु करणु घुरिजे। उन खां अॻु में मां सिंधी समाज में सिर्फ़ु हिकु पीउ जो आज्ञाकारी पुट जे रूप में हिननि सभु नेताउनि खे पाणी पीआरियो आहे, चांहि घुराए करे पीआरी आहे। अॼु उहे साथी हिन जोत खे अॻिते खणी हलिया आहिनि। मूंखे अॼु नाज़ आहे, शुक्र आहे मुंहिंजे उन पिता साहिब जो मां उन्हनि मां जनमु वरितो ऐं अॼु उहे मुंहिंजा साथी हिन मुक़ाम ते आहिनि। हिकु साथी ॿियो बि हिते मौजूदु आहे, दिलीप मोटवानी, जेको हिंदुस्तान जे अंदरि हिकु मात्र सिंधी पत्रकार अथव जेको कंहिं एजेंसी में सर्विस थो करे। इहे टे गुल मुंहिंजे साथियुनि जा हिते मौजूदु आहिनि। हिकु साथी हितां भोपाल मां इंदौर वियो आहे अॼु, सुरेश जसवानी, जेको दुबई में सम्मेलन करण था वञनि। मां वरी उन क़ौम जो, उन वारे वरसे जे वारिसनि खे सलाम थो कयां, सजदो थो कयां। अशोक मनवाणी, हिकिड़ी ॻाल्हि मां चवंदुसि, भले ॿिया चवनि न चवनि, अशोक मनवाणी ईअं सम्झो ज्ञान लालवाणी जो राइट हैंड अथव। हिकु पासे जा ॿ सिक्का सालनि खां संभालियो आहे। ऐं अशोक मनवाणी मां जीअं हिनखे ॾिठो आहे, सुठो राइटर आहे, सुठो ऑर्गेनाइज़र आहे। ऐं मां चाहींदुसि सुरेश आहूजा, सिंधी अहवाल जा एडिटर, अची करे श्री अशोक मनवाणी जो सम्मान कंदा। हिकिड़ो मिनट, सुरेश बस ईअं सुरेश अशोक बुराणी था करायो ठीक है। धन्यवाद। हींअर मां उन शख़्स खे घुराईंदुसि जंहिंजूं अॼु हिकिड़ी वॾी ख़ासियत ॾिसी करे अशोक बुलाणी अहिड़ो डायरेक्टर मां ॾिठा आहिनि। रमेश जाञाणी हो, SP मेंघाणी हो, जीवन गुरसाणी हो, पर बिना सेट जे अहिड़ो नाटक जंहिंमें सोफ़ा सेट खपनि, सेट खपे, उनखे बिना सेट जे, बिना एंट्रीअ जे अहिड़े नमूने पेश कयो आहे। अहिड़ो डायरेक्टर सिंधियुनि में मां आहिनि, अहिड़ो क्रिएटिव डायरेक्टर मां न ॾिठो आहे। इन लाइ ज़ोरदार। अहमदाबाद में बि ॾाढो मशहूरु अथव। हिकु हिकु नाटक हिन जो कामयाबु हूंदो। किथे आहे बुलाणी साहिबु, आहिनि किथे? साईं मूंॾे छूके था निहारनि पिया, छाकाणि हिननि खे इन्हनि ॻाल्हियुनि में लुत्फ़ु हो, कम में ध्यानु न कंदा आहिनि। ऐं बुलाणी साहिबु रियली अॼु मां ॾिसी करे तव्हांजो बिना सेट जे, बिना हिन जे, बिना फर्नीचर जे तव्हां अहिड़ो नाटक पेश कयो। ज़ोरदार स्वागत श्री सुरेश आहूजा ऐं श्री राम गांव। अशोक बुलाणी जिंदाबाद। मां धन्यवाद थो कयां ज्ञान लालवाणी जी, छोकी ज्ञान लालवाणी न पे कई चई न असांजे मथां कनि, पर न हिननि मूंखे इहो मौक़ो ॾिनो, मुंहिंजे दिलि जो जेको जुज़्बो हो पूरो थियो। धन्यवाद, महिरबानी। धन्यवाद तव्हां सभिनीनि जो, महिरबानी, शुक्राना लख। असांजे विच में महाराष्ट्र जे भंडारा ज़िले में तुमसर ॻोठु आहे, जिते डॉक्टर गोविंद कोडवाणी आहिनि, रहंदा आहिनि ऐं डॉक्टरी पेशे सां गॾु समाज सेवा ऐं सामाजिक रूप में ॾाढो सक्रियता सां कमु कंदा आहिनि। विशेष रूप सां वक़्तु कढी करे अखंड सिंधु संसार जे हिन आयोजन में असांजे विच में आयल आहिनि। मां उन्हनि खे आमंत्रित कंदुमि, उन्हनि जो अखंड सिंधु संसार पारां सम्मान कंदासीं। श्री श्याम गोपलाणी, दादा ईश्वर जामनाणी, महिरबानी करे मंच ते ईंदा। सभिनीनि जो धन्यवाद, शुक्राना। अखंड सिंधु संसार वीचार मंच पारां हर साल जेके सम्मान ॾिना वेंदा आहिनि, उन्हनि में 3 सम्मान आहिनि जेके हाणे असां ॾेई करे 5 मिंटे में ऐं कार्यक्रम जी शुरूआत कंदासीं। सभिनीनि खां पहिरियां असांजे विच में श्री मुकेश सचदेव इंदौर मां आयल आहिनि
जिन जा पिता साहब नंदलाल सचदेव पत्रकारनि लाइ काफ़ी कमु कयो, समाज जो कमु कयो, उहे उन्हनि जी विरासत खे अॻिते वधाए रहिया आहिनि। मां श्री मुकेश सचदेव खे मंच ते आमंत्रित कयां थो ऐं साण ई अखंड सिंधु संसार वीचार मंच आयोजन समिति जे सभिनी सदस्यनि खे मंच ते आमंत्रण आहे कि अचनि। असांजे विच में हिकु ॿी शख़्सियत उपस्थित आहे। अगरि अहिड़ी शख़्सियत हर शहर हर प्रांत में हुजे हा त सिंधी अख़बारूं जेके आहिनि हमेशह अॻिते वधंदियूं रहनि हा। ॾाढो घटि थींदो आहे कोई अहिड़ी शख़्सियत जंहिंखे मौक़ो मिले ऐं कंहिं अख़बार वारे खे सॾु करे पाण चए कि विज्ञापन वठि, मदद करे, अगरि हुनखे कंहिं मौक़ो मिलियो आहे त। अहिड़ी शख़्सियत असांजे विच में आहे जीअं हमेशह समाज सेवा त कई आहे, पर सिंधी अख़बारुनि पत्रकारनि खे ॾाढो हिमथायो आहे। जिते बि हुनखे मौक़ो मिलियो आहे पाण सॾु करे, असांखे घुरणु वञिणो न पियो भई असांखे हुन पाण सॾु करे चयो कि भई हे विज्ञापन वठी वञ। अहिड़ा शख़्सियत आहे असांजे विच में भाउ कन्हैयालाल दलवाणी। मां हुनखे सादर आमंत्रित थो कयां कि असांजे मंच ते ईंदा ऐं उन्हनि खे सम्मानित अखंड सिंधु वीचार मां पारां कंदासीं। ताड़ियूं वॼाईंदा। हीअ भोपाल जी शख़्सियत आहे, सभई सुञाणींदा आहियो, परिचित आहियो तव्हां। सिंधी महिला समिति हुजे, पंचायत हुजे, सिंधु सोशल सर्किल हुजे, हर संस्था में तव्हांखे ऐं संचालन बि खूब कंदा आहिनि। स्वागत आहे दलवाणी साहब जो। वो मुझे दूसरा वाला मुझे आप ही आ जाएं, सब फोटो आ जाए। ओके, रेडी? ठीक है, ओके, थैंक यू। धन्यवाद तव्हां सभिनीनि जो। सम्मान समारोह पूरो थियो। बसि हिकिड़ो आख़िरी सम्मान जेको आहे विशेष आहे, उन लाइ सभई ॾियण वारा बि विशेष हूंदा। असांजे विच में हिकु अहिड़ी शख़्सियत आहे ख़ासि तौर सां भोपाल आयल आहिनि, जंहिं एजुकेशन में समाज सेवा सां गॾु राजनीति में बि सुठो पाण मोकियो आहे। ऐं हाणे जेके चुनाव थिया हुया उन में चुनाव बि खटियो पार्षद जो, उन खां पोइ नगर पालिका जी उपाध्यक्ष बि ठही आहिनि। असांजे विच में श्रीमती कंचन कोडवाणी जेके तुमसर नगर पालिका जी उपाध्यक्ष आहिनि, असांजे विच में आहिनि। असां उन्हनि जो स्वागत कंदासीं अखंड सिंधु वीचार मंच पारां। मां श्रीमती अनुराधा लालवानी, श्रीमती नैनवाणी, सुश्री मीनल कुकरेजा, श्री रीमा माखीजा खे आमंत्रित थो कयां कि अची करे दादी जन जो सम्मान कंदा अखंड साहब वीचार मंच पारां। एक गुलदस्ता दादी को देना। आइए प्लीज, थोड़ा सा आगे आ जाए, थोड़ा इधर आ जाए, इधर आ जाए। धन्यवाद। ओके, चङी देर खां गुल वेचारा चवनि पिया घुराए त अथव, इस्तेमालु कयो छो नथा पिया। वेचारा मुरझाइनि, इन खां पहिरियों ई हुननि जो जनम ॾींहं जी लख लख वाधायूं। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। नहीं, जन्मदिन त पूरो थी वञे। अरे तो और दादी जन तो पिटन तो उन्हनि खे थैंक यू। धन्यवाद धन्यवाद। केक भली नथो कटजे, घटि में घटि ताड़ियूं वॼाए हैप्पी बर्थडे जो ॿ लाइनूं चई था सघूं था। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। धन्यवाद 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 यू ज्ञान भाई, हैप्पी बर्थडे टू यू। धन्यवाद। खेमाणी साहब तव्हांखे केक बि ज़रूरु खाराईंदासीं, अञा राति बाक़ी आहे, चिंता न कयो।
राति जो तव्हां असां हिते ई आहियूं केक बि ज़रूरु कटाईंदासीं खाराईंदासीं बिल्कुलु